जेका शायद माज़रत सां असां जे नेशन में दोबारा वञा सोच जे हद ताईं त AI ते को ॻाल्हाईंदासीं उहा वञा असां वटि न आहे। आउटकम हिकिड़ी फौरी तौर ते जेका AI जी आहे उहा आहे त इंसान खे ख़ुदि खे हिकु फिज़िकल शकिल में ठाहे सघे थी। हाणे इन खां पोइ सोचो त छा अदब ॿोलियुनि उन्हनि जे बारे में AI छा नथी करे सघे या सभु कुझु करे सघे थी। हाणे मां सम्झां थो अदब जे बारे में बि असां जीअं सोचूं था। मुंहिंजो दोस्त आहे निहायत मुंहिंजो प्यारो दोस्त आहे असांजो सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत जो उहो काफ़ी अरसे खां पोइ अॼु मूं हुनखे ॿुधो आहे। मूंखे ख़ुशी बि थी निहायत ख़ुशी बि थी त हुन स्टेज तां ॻाल्हायो पर मूंखे हैरत बि थी त अञा ताईं पेज सिंधी अदबी संगत अञा हिकिड़ो पेज क्रिएट करण जे लाइ कमेटी अञा डिस्कशन कंदी ऐं असां चवंदासीं त AI ॿोलीअ खे पाण खे जोड़ींदासीं हुनखे ॻाल्हाईंदासीं त इहा असांजी कैपेसिटी माना इन पर्सन न पर एज़ अ इदारा माण्हू क़ौम नेशन असांजी कैपेसिटी शायदि एतिरी बि थिए। मां सफ़ा मामूली माण्हू आहियां पर आउट स्पोकन आहियां त असांखे सीरियसली सोचणो पवंदो त असां कयूं छा था कयूं। ॿोली हाणे मशीन ठही वई मशीन हाणे लर्निंग खां उहो मां कोर्ट थो कयां असांजे हुन दोस्त खे प्यारे कुंबर खे उहा अॻु में ई चई चुको आहे त हाणे AI ख़ुदि तव्हां रुॻो हुनखे मशीन खे कुझु कुझु शयूं ॿुधाईंदो बाक़ी कंदव पंहिंजो पाण ॿोलीअ जे बारे में उहा ख़ुदि थी सोचे ख़ुदि थी करे। हिन महिल जेकॾहिं मां मूं वटि सॉफ्टवेयर डाउनलोड थियल आहे मां जेकॾहिं हुनखे चवां त गज़ल लिखी ॾे त मां माज़र सां शायदि असां वञा 6 महीननि खां पोइ त तव्हां यकीननि तव्हां असां सभिनी खां वधीक सुहिणा ॾिसंदासीं हीअ AI लिखंदी असां ओड़ा न लिखी सघंदासीं। सबबु छा आहे त हिन में एतिरी बैकएंड ते डेटा मौजूदु आहे ह्यूमन फीलिंग्स खां बि ईंदे तव्हांजे इवन जेकॾहिं फॉर्मेट्स जी ॻाल्हि कयूं त फॉर्मेट्स बि गज़ल जा फॉर्मेट जेके इंसान शायदि असां हिक ॿिए खां पुछी बि करे चवंदा आहियूं छो भला पेश कंदा आहियूं त भई ॿुधायो त हिन में का कमी पेशी रहिजी त न वई आहे। हालांकि उन माण्हूअ खे उन जेको फॉर्मेट आहे उनजे बारे में ॼाण हूंदी आहे माहिर बि हूंदो आहे पोइ बि छो हिक ॿिए खां पुछंदा आहियूं छाकाणि त ह्यूमन बीइंग जेको आहे उन में एरर जी हिकिड़ी गुंजाइश आहे मशीन में बिल्कुलु गुंजाइश कोन्हे का। तंहिंजे करे आईंदा जेके बि गज़ल AI लिखंदी उहे सिंधीअ में लिखे अंग्रेजीअ में लिखे फारसी में लिखे उहे ॿाहिरि गज़ल में असां इंसाननि खां वधीक ज़बरदस्त क़िस्म था ख़्याल में इहे कनि। तंहिंजे करे हाणे इहा का तनक़ीद न आहे असांजे पंहिंजे मथां असल में इहो डायरेक्शन आहे त असांखे सोचणो पवंदो त असांजो अदब असांजी ॿोली उहा असां अॻियां वठी कीअं वेंदासीं इन सॼी टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे ॿोली जेका आहे उहा असांजी अॻियां बहितर कीअं थींदी। मिसाल तौरु मां जॾहिं टेस्ट कंदो आहियां हुनखे त कुझु प्रोनाउंसिएशन सही न कंदी आहे त मां जॾहिं हुनखे चवंदो आहियां त हीउ तव्हां जेको वर्ड सिंधीअ में प्रोनाउंस कयो आहे उहा महिरबानी करे हीअं करे सघनि असां हीअं कंदा आहियूं त चवंदा थैंक्स ऐं ॿीहर वरी जॾहिं चवंदो आहियां त हीउ जुमिलो मूंखे ॿुधाए त हू वरी सेक्ट मूं ई करे ॿुधाए त थोरो वक़्तु लॻंदो सिंधी अदब खे सिंधी ॿोलीअ खे ऐं उनखे AI सां कनेक्ट थियण में उन खां असांखे पर सोचणो आहे त असांखे डिस्कनेक्ट ख़ुदि खे न आहे ऐं डिस्कनेक्ट तॾहिं ई न थी सघंदासीं जॾहिं असां पहिरियां इहो सम्झंदासीं त AI ख़ुदि आहे छा ऐं उहा ॿोलियुनि खे अच्छा वॾी बदकिस्मती कहिड़ी आहे असांजी अॼु असां सॼी हिन जॾहिं मसइले ज़हानत जी ॻाल्हि कयूं ऐं ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं त छा असां बुर्गिल साहिब जो ज़िक्र कयो हालांकि असां हुनजो ज़िक्र किथे बि कोन था कयूं माजिद जो किथे बि ज़िक्र नथा कयूं। हालांकि माजिद ई न तव्हांजे माना AI जो न आहे उहो माण्हू पर ॿोलीअ खे डिजिटाइज़ करण में हुनजो बुनियादी किरदारु आहे। उहे ॿोलियूं जिन जो इनिशियली कमु नथो डिजिटाइज़ेशन जो उहे ॿोलियूं हाणे बि AI हुनखे पढ़े कान थी न हुनखे रीड थी करे न हुनजो रिफ्लेक्शन थी थिए पर सिंधीअ में इहा हुन माण्हुनि जी वॾे में वॾी कंट्रीब्यूशन ई त हुन इब्तिदाई तौर ते गूगल में असांजूं घणियूं सारियूं शयूं विझी वरितियूं जंहिंजे करे हिन वक़्तु असां जेको सम्झूं था न त AI खे फौरी तौर ते AI आई ऐं असांजी ॿोलीअ खे पढ़ण बि लॻी ऐं ॻाल्हाइण बि लॻी उहा ॻाल्हाई रुॻो अफ़ज़ल वारनि जे ऐं इन्हनि दोस्तनि जेके इनिशियली कमु कयो हो गूगल जे लाइ सिंधी ॿोलीअ जो उन्हनि जे करे AI असांखे एक्सेप्ट कयो। असांजी हिन में का कंट्रीब्यूशन कोन्हे का उन वॾनि माण्हुनि जी कंट्रीब्यूशन तंहिंजे करे मुंहिंजी
गुज़ारिश हूंदी तव्हां सभिनी दोस्तनि खे त महिरबानी करे उन्हनि दोस्तनि जे लाइ हिकिड़ी का ताड़ी वॼाए वठो त इहा ई काफ़ी उहे ई माण्हू उन्हनि जे करे AI जे ज़रिए असांजी सिंधी ॿोली जेका आहे फौरी तौर ते गूगल पाइणु लॻो आहे AI असांखे रिस्पॉन्ड करणु लॻी आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ॿोली तव्हां जेको मौज़ूअ जे हवाले सां चयो आहे ॿोलीअ खे हाणे वाकई उन्हनि गुरडी वारनि दोस्तनि जे करे ई को ख़तरो कोन्हे को AI अॻियां हली असांजी ॿोलीअ खे ज़बरदस्त क़िस्म जो रिस्पॉन्स ॾींदी पर अदब सॼो जो सॼो हाणे सोचियो त अदब इहो हाणे कोन हूंदो जेको AI जे दौर जो उन में हाणे घणियूं घणियूं तब्दीलियूं अची वियूं आहिनि थैंक यू वेरी मच